नाज़िन खबरुनि जो सिलसिलो जारी आहे। हिते अवां खे ही अहम ख़बर ॾींदा हलूं त मरियम नवाज जी नेब लाहौर में पेशी दौरान मरियम नवाज जे अचण खां अॻु कारकुननि ऐं सिक्योरिटी एहलकारनि में सख़्त चक्रियूं थी पयूं। जे सबब मरियम नवाज ने बारो पेश थियण बिना ई वापसि रवानी थी वई आहे। लीगी कारकुननि खे नेब ऑफिस वञण खां रोकण ऐं रुकावटूं विझण ते सिक्योरिटी एहलकार ऐं कारकुन अटकी पिया, जंहिं दौरान कारकुननि पारां बैरियर्स तोड़े अॻिते वधण जी कोशिश कई वई। नेब ऑफिस ॿाहिरां बीठल पुलिस ऐं सिक्योरिटी एहलकारनि सां कारकुननि जूं चक्रियूं थी पयूं। पुलिस पारां आंसू गैस जो इस्तेमाल कयो वियो। कारकुननि बि पथराव कयो। ख़राब सूरतहाल सबब नेब पारां मरियम नवाज खे वापसि वञण जो चयो वियो, जंहिं बाद मरियम नवाज नेब में पेशी ऐं ॿुधड़ी खां सवाइ वापसि जाती उमरा रवानी थी वई। नाज़िन अहम ख़बर एक दफ़ो ॿीहर अवां खे ॿुधाईंदा हलूं त मरियम नवाज जी नेब लाहौर में पेशी दौरान मरियम नवाज जे अचण खां अॻु कारकुननि ऐं सिक्योरिटी एहलकारनि में सख़्त चक्रियूं थी पयूं। जंहिं सबब मरियम नवाज ने बारो पेश थियण बिना ई वापसि रवानी थी वई आहे। लीगी कारकुननि खे नेब ऑफिस वञण खां रोकण ऐं रुकावटूं विझण ते सिक्योरिटी एहलकार ऐं कारकुन अटकी पिया, जंहिं दौरान कारकुननि पारां बैरियर्स तोड़े अॻिते वधण जी कोशिश कई वई। नेब ऑफिस ॿाहिरां बीठल पुलिस ऐं सिक्योरिटी एहलकारनि सां कारकुननि जूं चक्रियूं थी पयूं। पुलिस पारां आंसू गैस जो इस्तेमाल कयो वियो। कारकुननि बि पथराव कयो। ख़राब सूरतहाल सबब नेब पारां मरियम नवाज खे वापसि वञण जो चयो वियो, जंहिं बाद मरियम नवाज नेब में पेशी ऐं ॿुधड़ी खां सवाइ वापसि जाती उमरा रवानी थी वई।